ताईं पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड में बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन बणिजी वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड में बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड इस्लामाबाद में थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन ऐं हुमायूं खान 4 सालनि लाइ सेक्रेटरी जनरल चूंडिजी विया। नदीम अफसल चंद इतलात सेक्रेटरी ऐं आमना प्राचा नाणे वारी सेक्रेटरी चूंडिजी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड में बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड इस्लामाबाद में थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन ऐं हुमायूं खान 4 सालनि लाइ सेक्रेटरी जनरल चूंडिया विया। नदीम अफसल चंद सेक्रेटरी इतलात ऐं आमना प्राचा नाणे वारी सेक्रेटरी चूंडिजी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड में बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड इस्लामाबाद में थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन ऐं हुमायूं खान 4 सालनि लाइ सेक्रेटरी जनरल चूंडिया विया। नदीम अफसल चंद इतलात सेक्रेटरी ऐं आमना प्राचा नाणे वारी सेक्रेटरी चूंडिजी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड में बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर चेयरमैन बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी जी इंट्रा पार्टी चूंड इस्लामाबाद में थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन ऐं हुमायूं खान 4 सालनि लाइ सेक्रेटरी जनरल चूंडिया विया।